पैसो हथ जो मेल है। एक पहाको है जंहिंजो मतिलबु इहो आहे त पैसे खे एतिरी अहमियत न ॾियणु घुरिजे। बराबरि पैसो इलाही कुझु आहे, पर पैसो सभु कुझु कोन्हे। पैसो अचण वञण वारी शइ आहे, पर जे इज़त वई त वरी कोन मिलंदी। हिकु चवणी आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन रीति आहे त इज़त कमाइण में इंसान खे साल लॻी वेंदा आहिनि, ऐं पैसे जी लालच में अची सालुनि जी कमायल इज़त विञाइण न घुरिजे। छो त पैसो माण्हू वरी बि कमाए वठंदो, पर इज़त कमाइण ॾुखी आहे। पैसो पैसे खे थो कमाए, बराबरि इहा हक़ीक़त आहे जेका हिन चवणी में समायल आहे त जेतिरी तव्हां इन्वेस्ट कंदा, मतिलबु जेतिरो तव्हां पैसो सीड़ाईंदा, ओतिरो ई मोट में तव्हांखे पैसो मिलंदो। ऐं इहा हिकु आज़मायल ॻाल्हि आहे त तव्हां पैसो कंहिं बि कारोबार में लॻाईंदा त उन मां वरी बि पैसो जुड़ंदो ऐं वधंदो रहंदो। पाई जा पका टको लिंड कढाणी। हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु हीअ आहे त चयाने जो गिदड़ रुपए जी रसी, या 10 रुपए जो घोड़ो 20 रुपए जो गाह। हिन पहाके मां मुराद आहे त सस्ती वरितल शइ ते बार बार पियो ख़र्च कबो ऐं परेशान थिबो। जीअं चवंदा आहिनि त सस्ती जा 100 सूर, पर महांगाई जो हिकिड़ो। पंज रुपया घटि कम खे पट। हीअ हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन रीति थी सघे थो त कम खे माण्हू लॻो रहे, पोइ मज़ूरी जेतिरी बि मिले, जे 5 रुपया घटि मिलिया त बि को ऐब कोन्हे, ऐं महिनत माण्हू कंदो रहे। लगातार जुस्तजू करण मां ई फ़ाइदो आहे। पाई जा फुला बि नसीब कोन थिया। हीउ पहाको आहे माना जेको बि कयोसीं सो अजायो वियो ऐं कमु न आयो। कुझु बि हासिलु न थियण जी निशानी हिन में समायल आहे। माण्हू महिनत बि करे ऐं अॻियां पोयां थिए, कंहिं बि कमु या कंहिं बि माण्हू जे पोयां थिए या अॻियां घुमे, पर उन जी ख़िदमत चाकरी मां हासिलु कुझु बि न थिए ऐं उल्टो माण्हू ॾिठो थिए। तॾहिं चवंदा आहिनि त पाई जा फुला बि नसीब कोन थिया, यानी वरियो सरियो कुझु बि कोन। पाणी खां अॻु में मूज़ा न लाइजनि। हीउ बि पहाको आहे, यानी त ॾिसी वासी पोइ का ॻाल्हि कजे ऐं सोचे सम्झी पोइ को क़दम खणिजे। ऐं को बि कमु करणो हुजे, को कारोबार हुजे या का कंहिंसां ॾेती लेती करणी हुजे या को रिश्ते नाते जो कमु हुजे, मतिलबु को बि कमु करण खां अॻु में सोचिजे। हिकिड़े दफ़ा न, पर बार बार सोचिजे। ऐं कंहिं बि कमु करण खां अॻु में या कंहिं बि कम खे शुरू करण खां पहिरीं तकड़ खां कमु न वठणु घुरिजे। पाण मां कॾहिं बि न लाइजे। हीउ बि हिकु पहाको आहे जंहिंजो मतिलबु कुझु हिन तरह आहे त खणी छा बि थी पए, पर माण्हू ना उमीद न थिए त इंसानु पाण कुझु नथो करे सघे। ऐं माण्हू पाण मां आसरो पले वेही रहे त आउं कुझु कोन थो करे सघां ऐं मूंखां कुझु कोन थींदो, ईअं न करणु घुरिजे। बल्कि जदोजहद, कोशिश ऐं महिनत जारी रखणु घुरिजे। महिनत जो सिलो नेठि त मिलणो आहे। जीअं उर्दू में चवंदा आहिनि त दुनिया उम्मीद से कायम है। पाण भलो त घर बि भलो। हीउ बि पहाको आहे। हिन में ॻाल्हि सिधी पई आहे त अगरि माण्हू पाण नेक ऐं चङो आहे, चङियुनि ख़सलतुनि वारो आहे, त उनजो असरु उनजे घर ते बि थींदो ऐं उनजे घर मां बि चङाई ऐं नेकी जी उमेद रखणु घुरिजे। छो त भले मां भलाई जी उमेद ई माण्हू रखी सघंदो आहे।